शेयर कंदा हलूं त सिंधी अदबी संगत शाख टनो मोहम्मद खान पारां सिंधी ॿोली जो क़ौमी जागरता मुहिम जे सिलसिले में सिंधी ॿोली क़ौमी ॿोली जागरता रैली कढी प्रेस क्लब आॾो मुज़ाहिरो कयो वियो। रैली में शामिल अदीबनि, दानिशवरनि, शाइरनि ऐं सान्याए वंदनि समेत हर मकतब फ़िक्र जे माण्हुनि जे हथनि में बैनर हुआ ऐं सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली दर्जो ॾियण जा नारा हणी रहिया हुआ। उन मौक़े ते सिंधी अदबी संगत जे मरकज़ी खज़ानची एज़म भट्टी, ज़िलई राब्ता सेक्रेटरी आगा जान आगा, रफ़ीक असलगारी, एजाज़ अली जिस्कानी, गुल मोहम्मद सुमरो, डॉक्टर जमाल नासिर सोलंगी, मुख्तियार निज़ामानी, गुलाम नबी ख़ासकेली, जावेद आलेपोटो, ज़ाहिद जिस्कानी, शाहिद नूर मेमण ऐं ॿियनि जो चवणो त सिंधी ॿोली दुनिया जी क़दीम ॿोली आहे, पर पंहिंजी ई धरतीअ ते सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो हासिल न आहे। उन्हनि चयो आहे त हिकु वॾे अरसे खां मुल्क में मादरी ॿोलियुनि सां माटली मावारो सलूक कयो पियो वञे। सिंध जे वॾनि अक्सर शहरनि में सरकारी तोड़े ख़ानगी स्कूलनि में लाज़मी सिंधी ॿोली पढ़ाई नथी वञे, नई वरी सरकारी तोड़े ख़ानगी दफ़्तरनि में अमली तौरु उनखे राइज कयो थो वञे। हुकूमती सतह ते अहिड़नि स्कूलनि ऐं इदारनि ख़िलाफ़ ऐलान बावजूद का बि कार्रवाई नथी थिए। सिंधी अदबी संगत केतिरनि ई सालनि खां मुसलसिल अहिड़ी जागरता वारी मुहिम हलाई रही आहे, पर हुक्मराननि जे कन ते जूं बि नथी सुरे, नई ज़मीर चूंडणियूं थो हणे। उन्हनि जो वधीक चवणो आहे त सिंधी ॿोलीअ समेत पंजाबी, बलोची ऐं पश्तून ॿोलियुनि खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾिनो वञे ऐं मादरी ॿोलियुनि जी तरक़ी ऐं तरवीज जे लाइ तकड़ा क़दम खणी मादरी ॿोलियुनि ऐं उन्हनि सां सलाड़ियल क़ौमनि सां माटली मावारो सलूक ख़तमु कयो वञे। एहतजाजी रैलीअ में सिंधी अदबी संगत जे मरकज़ी खज़ानची एज़म भट्टी जी अॻवानी में सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली दर्जो ॾियारण वारे मुतालबे तहत प्रेस क्लब आॾो दस्तख़ती मुहिम जो बि आगाज़ कयो वियो। नाज़रीन, इहो इन वक़्त ताईं जी अहम ख़बर। वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BSK न्यूज़। मोहम्मद असलम समूह ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।